अरे छोरा चातो करी एडी अच बटाला वठी अच किलो जल्दी अच अम्मा ऑनलाइन क्लास पे ता हलन हियर अटेंडेंस जो टाइम आ अटेंडेंस वटा पो दिसां तो पर हे भी पढ़ियो उन कमायो ऐं असां खाधो छड पढ़ण के वञ बटाला वठी आ किलो टमाटा वठियो छा किलो उथी अस्सलाम वालेकुम। अब कीअं आयो चाक चंगा भला ओड़ो पाड़ो मासी नानी चाची सब खुश यार सिधी ॻाल्हि आहे जॾहिं खां ही बीमारी आई आहे न असांजी कोई फाटी पई आहे क़ुरान में रोई पड़ी थी घर में वेही पारूथे पकड़न जड़ो मुंह थी वियो आहे चवजे त न पर ॻाल्हि सिधी आहे हिन पाकिस्तान में हिन बीमारी खां कॾहिं बि छुटकारो कोन थींदो ख़बर आहे छो हिन बीमारी खां वधीक असां वटि वॾियूं वॾियूं भलायूं पयूं आहिनि उहो पोइ छो न गवर्नमेंट में हुजनि छो न यूनिवर्सिटीज़ में हुजनि छो न स्कूलनि में हुजनि जान के छेड़ाछाड़ी कर रहे हैं सब पता है मुझे क्यों क्या सारा कुछ हो रहा है। कुछ ॾींहंनि खां ऑनलाइन क्लासेस स्टार्ट थी विया आहिनि ऑनलाइन क्लासेस उनजो सबब सिर्फ़ हिकिड़ो ई नज़र ईंदो आहे सालनि खां वठी असांजी यूनिवर्सिटीज़ बिज़नेस कंदियूं थियूं अचनि पोइ उहो एंट्री टेस्ट या एग्ज़ाम फॉर्म या वरी ॿी कंहिं सूरत में हुजनि पर भाऊ वारनि जो अञा को ढिढ भरियो ई न आहे सची ॻाल्हि इहा आहे त कॾहिं भरबो बि कोन यार इहा त सभिनी खे ख़बर आहे क्लास में ई टीचर केतिरा ई बहाना करे करे न पढ़ाइण ते राज़ी थी वेंदो आहे जंहिंजी ॻाल्हि क्लास में फेस टू फेस सम्झ में न ईंदी आहे उहो स्लो इंटरनेट ते आवाज़ कीअं सम्झ में ईंदो उन्हनि सभिनी खे ख़बर आहे त ऑनलाइन क्लासिस में को बि छोरो न पढ़ंदो पर उन में को फ़र्क़ु पवे थो छा उन्हनि खे या वरी कॾहिं माज़ी में को फ़र्क़ु कयो आहे ॿुधायो हिननि जे पेट में वीला बसि फीस जा ई चुरंदा पिया आहिनि बसि रुगो पैसो खपे छोरनि जे घर मां पोइ कीअं बि खपे असांजो न वञे यार ॻाल्हि ॿुधो न उहो टीचर जेको क्लास में कंहिं वॾे साहब अचण ते पढ़ाइण स्टार्ट करे छॾींदो आहे उहो टीचर जेको क्लास में 10 चकर मोबाइल ते टाइम ॾिसंदो आहे उहो टीचर जेको घड़ी घड़ी कॉल अचण जा बहाना करे ॿाहिरि वेंदो आहे उहो टीचर जेको क्लास में स्टूडेंट्स ते कंट्रोल ई नाहे करे सघंदो उहो टीचर ऑनलाइन क्लास कीअं वठंदो और पैसे देके डिग्री मैंने नहीं ली है चाइना से तो को ज्यादा कुछ कहना नहीं चाहती लेकिन अपनी बकवास अपनी हद तक रखें इहो सिर्फ़ टीचर्स जो ॾोह न आहे असांजो सिस्टम ई ईअं आहे पुट असांजे एजुकेशन जो मयार फिजिकल केतिरो भलो आहे इहा तव्हां सभिनी खे चङी रीति ख़बर आहे हिननि जी इहा हिमत कीअं थी इहो सोचनि त असां ऑनलाइन क्लासिस वठी करे पढ़ी ऐं पढ़ाए सघूं था डॉक्टर्स इंजीनियर्स थी सघूं था या असां डॉक्टर इंजीनियर्स पैदा करे सघूं था हलो बाबा हलो इहो ढोंग वञी ॿिए हंधि अचायो मूंखे अलाए छो ख़्यालु ईंदो आहे त ही पंहिंजी फीस वठी करे पोइ असां ते रहम खाईंदा त स्टूडेंट्स खे ॾुखाई थी थिए हाणे ऑनलाइन क्लासिस ख़तमु थियणु घुरिजे यूनिवर्सिटी ऐं टीचर्स जो घणो थी वियो अचो त स्टूडेंट्स जी ॻाल्हि था कयूं यार फिजिकल क्लास में जेके पोयां वेही करे पबजी खेॾंदा आहिनि पोयां वेही करे निंड कंदा आहिनि पोयां वेही करे कॉपी ते ड्राइंग कंदा आहिनि पोयां वेही करे ॾिसंदा सिर्फ़ु टीचर जे बोर्ड ते आहिनि पर बेख़्याली में अलाए कंहिंजा ख़्याल पिया ईंदा आहिनि कंदा उहे छोरा जेके क्लास में वेहण पसंदि न आहिनि कंदा तव्हां उन्हनि खे ऑनलाइन क्लासिस में कीअं पढ़ाईंदा भाऊ ही पाकिस्तान आहे सिंध आहे ॻाल्हि आहे सिधी ही फॉरेन कंट्री न आहे हिकु हिकु घर में 2 या 3 भाती हुजनि हिते उहे घर आहिनि जंहिंमें 3 या 4 न पर 15 खां 25 भाती जंहिंमें 15 ॿार हूंदा आहिनि उन्हनि घर में ऑनलाइन क्लासिस कीअं वठिबा घर में एतिरा कमकार हूंदा आहिनि त कंहिं महिल अम्मा चवे थी गिहु वठी अच त कंहिं महिल चवे थी त मिर्च कुटी पिया आहिनि भाॼी जे लाइ जल्दी जल्दी वठी अच कंहिं महिल कंहिंखे अचानक मथे में सूरु आहे टंगनि में सूरु आहे तबियत ख़राबु आहे डॉक्टर ॾे वठी अच टेबलेट वठी अच दवा वठी अच उन घर में ऑनलाइन क्लासिस कीअं हलंदी असांजे पाकिस्तान में ऑनलाइन क्लासिस हलाइण जो सिर्फ़ु हिकु ई मक़सदु आहे उहो आहे फीस 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 आख़िर में बसि इहो ई चवंदुमि त ऑनलाइन क्लासिस हिकु त यूनिवर्सिटी वारनि जो फ़ाइदो आहे ऐं ॿियो मोबाइल नेटवर्क्स जो जंहिंमें स्टूडेंट्स पैकेज करे नेट हलाइनि था